कशमोर भरसां 2 ॾींहं पहिरियां दुरानी महर थाणे जी हद कच्चे वारे इलाइक़े में पुराणे खूनी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल चाचड़ बिरादरी जे हिक ई खानदान जे 9 घर भातियुनि जे क़त्ल जो केस संदन सौट अब्दुल जब्बार चाचड़ वलद गुलमोहन चाचड़ जी फरियाद ते सब्ज़ोई बिरादरी जे 20 ऐं जागीरानी बिरादरी जे 10 ॼणनि समेत टोटल 35 जवाबदारनि ख़िलाफ़ दुरानी महर थाणे ते कलम 149, 148, 324, 302 तहत दाख़िल किया वियो आहे। एफआईआर में टक्कर सब्ज़ोई, गोरो सब्ज़ोई, जागण नूरदीन, दीदार सब्ज़ोई समेत जीअं जागीरानी, साईंदास जागीरानी, जीएल अमानुल्लाह, गुलाम हैदर ऐं कुदरतुल्लाह जागीरानी समेत 30 नालेवार ऐं 5 अणॼातल जवाबदार नामज़द किया विया आहिनि। कशमोर पुलिस तरफ़ां गुज़िरियल 48 कलाकनि में जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई अमल में न अची सघी आहे। काल्ह एसएसपी कशमोर कंदकोट अमजद अहमद शेख हथियारबंदनि हथां मारिजी वियल चाचड़ बिरादरी जे वारसनि वटि तॾे ते पहुची खेनि यकीन दहानी कराई हुई त कच्चे में दहशत जी अलामत बणियल दहाड़ियल जीअं जागीरानी ऐं संदसि गैंग ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन कई वेंदी। मक़तूलनि जे वारसनि खे मुकमल इंसाफ़ ॾियण ताईं सुख जो साहु न खणंदुसि। वाज़े रहे त 2 ॾींहं अॻु सब्ज़ोई ऐं जागीरानी गैंग जे ॾोहारनि हथियारबंदनि कारड़ा चाचड़नि ते काह करे हिक ई खानदान जे 9 घर भातियुनि शामराज चाचड़, अल्लण उर्फ़ अलू चाचड़, मंसूर अहमद चाचड़, अनवर अली चाचड़, अब्दुल खालिक चाचड़, हज़ूर बख्श चाचड़, रायब अली चाचड़, मोहम्मद शाबान चाचड़, हामिद अली चाचड़ खे क़त्ल ऐं ज़ुल्फ़कार अली चाचड़ खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया हुआ। क़त्ल थी वियल 9 ॼणनि खे काल्ह संदन अबाणे क़ब्रिस्तान में आहुन दाहुन सिसकिन ऐं सुॾियुनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो हो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।